अच्छा, इहा जीअं तव्हां मोरे वारे वाक़े जी ॻाल्हि कई, हूअं त भला ठीकु आहे, इहो न थियणु खपंदो हुयो, ॿिन्ही पासनि खां न थियणु खपंदो, पर मुंहिंजे ख़्याल में सिंधी जेके बि कॉम्प्रस्थिरियूं आहिनि उन्हनि जो मिज़ाज इन क़िस्म जो कोन हुयो जो कंहिंजो घर साड़े छॾिजे। इहो बि त मुंहिंजे ख़्याल में ग़लति थियो, जेकॾहिं तव्हां घटि में घटि इन जी त मज़म्मत कंदो न, हिकिड़े होम मिनिस्टर जो ईअं घर साड़े छॾिजे, मोह बि उनजे अंदरि घर दाख़िल थी वञे। केर बि हुजनि, ऐं नथो चवां त उहे को इहे हुया या जेको बि हुया, पर चाहे या इन जे विच में के ॿिया साज़ी हुजनि, पर हुन सां बि त ग़लति थियो आहे। हाणे तव्हांखे ख़बर आहे या न, या असामीन खे ख़बर आहे या न, इहे इन्हनि जी जो असां सां को तालुक़ु कोन्हे। असांजी तहरीक न असांजे तहरीक में बि ही वायलेंस जे तरफ़ आहे, असीं नॉन वायलेंस असां सॼी नॉन वायलेंट तहरीक हलाए। मूंखे ख़बर न आहे बाहि कीअं ॾिनी, पर 2 क़त्ल थी वञनि, तव्हां वटि जी बंदूक हूंदी, तव्हां मूंखे गोली हणी कढंदो। न उहे पहिरियां थिया या बाहि खां पोइ थिया? पहिरीं थिया। अच्छा, पहिरीं इहो सम्झ 3 बजे क़त्ल थियो, ही बाहि 5 बजे लॻी आहे। पहिरीं चाहे खे उन करे आऊं ई सम्झां थो, उन्हनि कयो आहे या न कयो मूंखे ख़बर कान्हे, पर एक्शन जो रिएक्शन आहे। क़त्ल जिते थिए उते बाहि नंढी ॻाल्हि आहे, मज़म्मत त कबी, पर उहा कबी न सिर्फ़ु पुलिस पहिरियों क़त्ल कयो, पर ॿियो क़त्ल जेको कयो उहो प्राइवेट माण्हुनि कयो, ऐं उहे वीडियोज़ तव्हां सिधियूं ॾिठियूं हूंदियूं कम्यूनिटीज़ जूं। वरी उन में उन लिगारियुनि ऐं अपोज़िशन जे सभिनी जमायतुनि, उहे सिंध यूनाइटेड पार्टी जा हुजनि, शहरी कारकुन नेशनल पीपल्स पार्टी जा हुजनि, PTI जा हुजनि, उनखे शहरनि मां घरनि मां खणी 100 जी तइदाद में केस हणी चया अथनि ऐं गिरफ़्तार कया अथनि ऐं कोर्टूं मां फ्लूज आहिनि। उन करे मज़म्मत छाजी कजे, मतिलबु ॾुख जी ॻाल्हि आहे कंहिंजो घर न सड़े, उन ते को असांखे कोन्हे, पर आउं त चवां त एक्शन जो रिएक्शन आहे जेकॾहिं थियो आहे। 2 हीअं कबो आहे, लाक़ानूनी त कबी आहे, जो अॼु ताईं साल ताईं कल्ह सेशन जज उथी हलियो वियो आहे, ज़मानत मंज़ूर थियल आहे, साइन नथो करे, छा मथां जंहिंखे पीस प्राइज़ थो मिले उन अञा येस कान कई आहे। अच्छा, छा साहिबु हिकिड़ी त जीअं तव्हां पाण मोरे वाक़े वारी ॻाल्हि पे कई, त इन में त वरी विच में इहे ख़बरूं हलियूं त उन्हनि लॻारियुनि मां कुझु माण्हुनि माफ़ियूं वरितियूं, वरी उन्हनि खे होम मिनिस्टर साहिबु माफ़ी बि ॾेई छॾी, ऐं पोइ शायदि उनजी उहे आज़ादु थिया आहिनि, अलाए कोन थिया आहिनि, पर माफ़ी उन्हनि खे मिली वई। सर, सिंध यूनाइटेड पार्टी उन्हनि जी कानूनी मदद करे पई। माफ़ियूं छा थियूं, कातिल माफ़ कंदो या मक़तूल माफ़ कंदो? तव्हां पाण राजूणीअ में मक़तूल माफ़ी ॾींदो न, ख़ुदा। उन करे यकीनी तौर ते वॾेरा उन्हनि जी कम्यूनिटी जा बि सरकार सां। ॿियो इन ॻोठ वोटर बि हिन जो पंहिंजो आहे, थोरो सम्झणु घुरिजे। इहो जेको माफ़ी वारो मामिलो आहे, कोर्ट मां असांखे नज़र नथो अचे, उन्हनि खे रिलीफ अञा त न मिलियो आहे, हुते बि बना। आउं त फॉलो करियां थो नौशहरो कोर्ट खे, जेके मोरो, नौशहरो, सखर, इहे आहिनि जेके कोर्ट में फॉलो करियां पियो। उन में वकील इख़्तिलाफ़ करे पियो, माना जेको वकील आहे, सरकारी वकील उहो नथो चाहे त बेल थिए, उहो पंहिंजा आर्ग्यूमेंट ॾिए थो। ठीकु आहे, हाणे जेका सखर वारो केस हो, सखर में हितां जेका रती उनखे अपील उहा उते पास थी। 6 महीना उते जेको मलाणू साहिबु हो वकील, कॾहिं उमिरि ते थो वञा, कॾहिं हज ते थो वञा, कॾहिं पनू कुंद में कूड़ण थो रहे। 6 महीननि खां पोइ जज बि चवंदो यार हाणे हिकिड़े पासे थी, उन पोइ महीनू अॻे एतिराज़ु ख़तमु कयो। थी सघे थो उन में के का पोयां बि हुजे, चवण त भले हाणे घणी थी, साल थी वियो आहे, या माफ़ करियो या छा करियो, पर उहा बाहि क़त्ल जंहिंजा थिया आहिनि उन्हनि जो छा थींदो, उन्हनि जो इंसाफ़ केरु थींदो? हिननि चयो आहे त क़त्ल बि तव्हां कया आहिनि, जेके घर दुकान ॾठा आहिनि इहे बि तव्हां ॾाथा आहिनि, बाहियूं बि तव्हां ॾिनियूं आहिनि। यानी इहे जेको बि कुझु थियो आहे, यकतरफ़ो लिगारियुनि वेही पाण खे क़त्ल कयो आहे, पंहिंजा घर ऐं दुकान ॾाथा आहिनि ऐं पंहिंजे ॻोठ जूं ओताकूं ॾाथियूं आहिनि। अहिड़े क़िस्म जी नॉनसेंस क़िस्म जी छाजी माफ़ी? उन करे इंसाफ़ खपे, ऐं उहो जेसिताईं अदल नथो थिए तेसिताईं आउं सम्झां पियो त हुननि सां नाइंसाफ़ी आहे। एज़ अ हुकुमरान हुननि खे अदल फ़राहम करणु हुकुमरान जमात जो ते फ़र्ज़ु बि आहे, ऐं 2 त अदलिया में मुदाख़लत बंदि कनि त सुठो।